जीअं त हिन वक़्तु मौजूदु आहियां ठिकरा ठोला ॻोठ रुपार में, जिते बरादी मगी जे अङण ते सिंधी अदबी मुशाइरो कोठायो वियो आहे, जेको KTN कोशिश जे सॾ ते, जंहिंमें सिंध में धारिया नामंज़ूर जो उनवान ॾिनो आहे। अचो त वधीक हिते जेके मौजूदु शाइर आहिनि ऐं अदीब आहिनि उन्हनि खां पुछूं था त उन्हनि जो हिन मुशाइरे में वधीक छा चवणु आहे। सभ खां पहिरियां कोशिश ग्रुप जा जेको असां थोराइता आहियूं जो हिते अची उन कवरेज कई आहे। हीउ जेको स्लोगन आहे सिंध में धारिया नामंज़ूर, हिन टाइम दुनिया जेको आहे दहशतगर्दी में जेको काफ़ी जेका उन जा आहिनि उनमें जेका वकोड़जी चुकी आहे, घर घर जेको आहे जंग थी वई आहे। इन हिसाब सां ॾिठो वञे त असांजी सिंध धरती ते सदाईं जेको आहे धारियुनि जी यलगार रही आहे। काफ़ी जेको आहे तारीख़ जाचींदासीं त मुग़लनि जी तुरखाननि जी उन्हनि जेको आहे असां हिते कायूं करे असांजी धरती खे फुरियो लुटियो, एतिरे क़दुरु जो असांजा शहर जेको आहे उन्हनि खे साड़े वियो। हिन टाइम असां इहो कोशिशि खे इहो जस्ता पेश कयूं जेको आहे इहो स्लोगन खयो अथसि सिंध में धारिया नामंज़ूर, ऐं भरपूर आवाज़ु आहे ऐं हिन वक़्त जो बि आवाज़ु आहे त हिन टाइम असांखे इहो असांखे धारिया जेको आहे उहो असांजी धरती जो अमन तबाह था कनि, असांजी धरती जा जेका आहिनि हक़ गज़ब था कनि, असांजे जेको आहे धरती धणियुनि जा जेको आहिनि उन्हनि ते क़ाबिज़ था थी वञनि। असांखे वधि खां वधि इहा इल्तिजा आहे त असांजी धरती मां जेका आहिनि धारिया तड़िया वञनि, इन धारियुनि खे जेको आहे निकाले ॾिनी वञे, तॾहिं असांजी धरती जो आजपो, उहो धरती जी सकाफ़त, धरती जो कल्चर, धरती जो जेको अमुन आहे उहो असांजी धरती जो वापसि थींदो। हीअ जेको सिंध में धारिया नामंज़ूर जे उनवान हेठि अॼु बरादी साईं जे अङण ते हीअ जेको मचकर कचहरी जो मेलो मतल आहे, उन जे हवाले सां मां तव्हांखे अर्ज़ु कंदो हलां त जीअं ई पार्टीशन खां पोइ 1947 खां बाद में उन खां अॻु खे वारी सिंध खे ॾिसंदव त असांजी हिकु आज़ादु रियासत, आज़ादु मुल्क हो, जंहिंखे सॼी दुनिया ॾिसंदी हुई ऐं उनजी हिकु अलॻि वैल्यू ऐं क़दुरु हुयो। उन खां बाद में जेको बर्मी, बंगाली, उन सां गॾोगॾु इंडियन, हिन वक़्तु जेको अफ़गानिस्तान जी लोध लथल आहे या जेके बि धारी आबादकारी आहे, उहा तव्हां ॾिसो था त उहा असां असुलु जेके रियल सिंधी आहियूं उन्हनि खे माइनॉरिटी ॾांहुं वधाईंदी पई वञे। सो इन जे लाइ जेको असांजो अमन आहे उहो तबाह थींदो थो वञे। जेकी असांजी धरती जा वसाइल आहिनि उहे धारियुनि जे हवाले थींदा पिया वञनि। सो असांजो मुतालबो इहो ई आहे त सिंध जेका सिंधियुनि जी आहे उहा हमेशह सिंधियुनि जी राणी आहे। हिते जेकी धारी आबादकारी आहे उहा हमेशह असांखे नामंज़ूर रही बि आहे, इनशाअल्लाह रहंदी। सो उन हवाले सां जेके धारिया आहिनि उन्हनि खे हितां निकाले ॾिनी वञे त जीअं असां सिंधियुनि जो अमन अमान बि बरक़रार रही सघे ऐं असां पंहिंजी धरती जा वारिस बि हमेशह लाइ रही सघूं। सो अॼु तमामु घणो मज़ो आयो ऐं जेके बि दोस्त आया आहिनि इनशाअल्लाह वधीक तव्हांखे वीचार ॾींदा। सो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे इन जो मुतालबो कजे थो त असांजी जेका सिंध धरती आहे उनजी जेकी पहचान आहे या उनजो जेको क़दुरु शुरू खां वठी आहे, हज़ारनि सालनि खां वठी उनजी हिकु सुञाणप आहे, उनजी बरक़रार रखी वञे। ऐं जेकी धारी आबादी आहे या जेके धारिया माण्हू आबाद थियनि था हिते अची मुख़्तलिफ़ क़िस्म जा क्राइम कनि था ऐं दहशतगर्दी जहिड़ा जेके टेररिस्ट अटैक्स आहिनि उहे कनि था। सो काइंडली उन्हनि खे हितां निकाली ॾिनी वञे त जीअं असांजी सिंध जो अमन अमान बरक़रार रही सघे ऐं असां पंहिंजी धरती ते आसानी सां रही सघूं। बारादी जे हिन अङण ते मौजूदु आहियूं। तमामु हिकिड़ो मच कचहरी जो प्रोग्राम रखियो वियो आहे ऐं असां निहायती शुक्रगुज़ार आहियूं कोशिश जा, जंहिं उन्हनि जो हिकु स्लोगन आहे सिंध ते धारिया नामंज़ूर। ऐं वाक़ई माना धारियनि असांजी सिंध ते रही करे असां सिंधियुनि सां ई ज़ुल्म कयो आहे। असां उनजी मज़म्मत बि कई आहे। सिंध गवर्नमेंट हिन साल हिकिड़ो सुठो अफ़गाननि खे निकाले ॾियण जो हिकिड़ो सुठो मनसूबो जोड़ियो आहे। वाक़ई अगरि धारिया असांजी सिंध में हूंदा त असां सां वॾा ज़ुल्म थी रहिया आहिनि, चाहे वॾा शहर हुजनि जीअं कराची थी वियो, हैदराबाद थी वियो, सखर थी वियो, इन्हनि जी धारियनि जी हिते बिल्कुलु हिकिड़ो क़िलो क़ाइमु आहे जेको इनशाअल्लाह असां सिंधी ऐं सिंधी क़ौम जो जेको हिन वक़्तु जज़्बो आहे, जोश जज़्बो आहे, जीअं असांजी सिंध जी मीडिया आहे उहा इन शइ खे हाणे सुठो हाईलाइट करे थी पई ऐं कोशिश बि हिन साल इहो स्लोगन ॾिनो आहे। सो इनशाअल्लाह इन्हनि धारियनि खे निकाली ॾींदासीं ऐं पाकिस्तान जी गवर्नमेंट खां असां मुतालबो कयूं था PM शहबाज़ शरीफ़ खां ऐं CM मुराद अली शाह खां ऐं ज़िया लंजार खां असां मुतालबो कंदा त जेको इंटीरियर मिनिस्टर आहे सिंध जो त इन्हनि धारियनि ते
हिकिड़ो सख़्तु एक्शन खणी असांजी सिंध खे जेको न पाक कयो वञे। ईअं त कोशिश कावश ऐं केटीएन जे सॾ ते सिंध में धारिया नामंज़ूर जे सिरे हेठि ही अदबी संगत शाख ठिकराटो जे तरफ़ां साईं बरादी मंगी जे अंगण ते जेको आहे मच कचारी बि थी रही आहे ऐं असां हर साल जेको सकाफ़ती मुशाइरो कंदा आहियूं उहो बि थिए थो ऐं जेको अॼु ख़ासि उनवान आहे जेको सिंध में धारिया नामंज़ूर जे सिरे हेठि प्रोग्राम थिए थो। हिकु शाइर अर्ज़ आहे, प्यारो आहे धरती जो हर पासो प्यारो आहे पंहिंजी सकाफ़त हर हंधि यारो आहे। धरती जो हर पासो प्यारो आहे पंहिंजी सकाफ़त हर हंधि यारो आहे। आया आहिनि धारिया सिंध अंदरि, आया आहिनि धारिया सिंध अंदरि, सिंध हितड़े ॼण वीचारी आहे पंहिंजी सकाफ़त हर हंधि यारो आहे। महिरबानी। मच कचारी में मौजूदु शाइरनि जो चवण हुयो कोशिश ऐं केटीएन जेको स्लोगन खयो आहे तमामु बहितरीनु आहे। असां जस पेश कयूं था ऐं इन्हनि शाइरी ॿुधाई कचारी में वेठल शाइरनि वाह वाह कराए छॾी। कैमरामैन करम अली मातम सां गॾु मीर हसन मगी, कोशिश डिजिटल न्यूज़ ठिकराठो।